अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां शहज़ाद उमरानी। नाज़रीन, अॼु तव्हांखे मां हिकु अहिड़ो किस्सो थो ॿुधायां, कननि ॿुधी ॻाल्हि ते कहिड़ो एतबार कजे। जॾहिं त सियाणनि चयो आहे त अखियुनि ॾिठी बि वीचार कजे। अगरि को बि तव्हांखे का ॻाल्हि ॿुधाए थो त तव्हां फ़ौरन उन ते वीचार करणु शुरू कयो। छा जंहिं ॻाल्हि ॿुधाई त तव्हांजे जज़्बात पैदा थियण खां पहिरियां ई तव्हां सोचो त हीअ सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई ऐं तव्हां कननि सां ॿुधी, अखियुनि सां ॾिठी कोन, पर सियाणनि जो चवणु आहे त अखियुनि ॾिठी बि वीचार कजे। हिकिड़ो बादशाह हुयो, उहो पंहिंजे वज़ीर सां कंहिं सैर सफ़र ते वियो। उनजो जेको घर जो मुलाज़िम हुयो, उहो रोज़ उन घर जे महल में अंदरि जेके बेड हुया, जेके माना फर्नीचर जो सामान, उनजी सफ़ाई जो कमु कंदो हुयो। उहो सफ़ाई कंदे 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 बादशाह जे बेडरूम में जॾहिं अंदरि वियो त पलंग जो ॾिठईं त बादशाह हिन ते कीअं निंड थो करे, ऐं उते वञी हिन घड़ी खनि माना उते वेठो ऐं ॾिठईं नरम नरम कंबल विझी हीअं सुम्हियो त हिनखे निंड अची वई। छो जो उहो मिसकीन हुयो, कॾहिं उन अहिड़ा बिस्तरा ॾिठा ई कोन। बादशाहज़ादी जो जॾहिं आई पंहिंजे कमरे में, उन ॾिठो त बादशाह केॾी महिल आयो जेको अची सुम्ही पियो आहे। बादशाहज़ादी बि अची हिन कंबल में अंदरि नौकर सां गॾु सुम्ही पई। जॾहिं शाम थी, बादशाह मोटियो, ॾिठईं त भेण हे बादशाहज़ादी अलाए कंहिंसां सुती पई आहे। फ़ौरन वियो, वज़ीर खे सॾु कयईं, तलवार कढी बसि उन ते हमिलो करण वारो हुयो त वज़ीर उनखे चयो, जी साईं सब्र कर, थोरो वीचार कर। हुन चयो, जॾहिं मां अखियुनि सां ॾिसां थो त पोइ छाजो वीचार कयां ऐं पोइ छो सोचां, जॾहिं अखियुनि सां हर शइ ॾिसां थो। बहरहाल वज़ीर सियाणा हूंदा, वज़ीर जेके त हिनखे मुतमिन करियो त हाली फ़िलहालु सब्र कर। हे लिकी वेही रहिया ऐं ॾिसनि त हाणे सॼे मामले जी जांच कनि त उहो नौकर जेको जाॻियो, अखि जो पटी त बादशाहज़ादी सां गॾु सुतो पियो आहे। वञी बादशाहज़ादी पेरें पियो, अम्मा मूंखे माफ़ु कर। ती चई, तूं हिते कीअं? हुन चयो, मां सफ़ाई करणु आयुसि, बसि मूंखे निंड अची वई हिते। घड़ी खनि जो बादशाह जे पलंग ते वेठुसि, वेहण सां मूंखे निंड अची वई। बादशाहज़ादी चयो, न को मसइलो न आहे, ख़ैरु आहे, मां तोखे बादशाह सम्झी तोसां गॾु सुम्ही पियो। हिते बादशाह ॾिठो त वाक़ई माना नौकर में का बि ग़लती कोन्हे, बादशाहज़ादी में बि ग़लती कोन्हे। पोइ तॾहिं वज़ीर उनखे चयो त तव्हां अखियुनि ॾिठे बि वीचार कयो। त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो अखियुनि ॾिठे बि हक़ीक़त न हूंदी आहे, उनखे बि गहराई में वञण जी ज़रूरत हूंदी आहे। हिन मिसाल सां गॾु हिकिड़ो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो किस्सो आहे, उहो तव्हांखे ॿुधायां थो। भिटाई सरकार वटि हिकिड़ो माण्हू आयो। उन पुछा कई त साईं, असांजे माशरे में केतिरे क़िस्मनि जा माण्हू आहिनि। भिटाई सरकार उनखे ॿाह खां वठी वाहंदड़ वाह जे कप ते अची विहारे हिकिड़ो पन खणी पाणी में छॾी उनखे सम्झण लाइ। उहो पाणी में जो पन वियो त पन त हल्को हुयो न, उहो पाणी जंहिं तरह वञे पियो त पाणी में लुढ़ंदो 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 वट खाईंदो, हर हेॾे हर होॾे हर होॾे। ऐं उनखे चई त हाणे हिन पन जी हालत ॾिस। हिकिड़े क़िस्म जा असांजे माशरे में अहिड़ा माण्हू आहिनि, माना जेको जंहिं ॾे जाते जीअं फेराएसि, हिकिड़े क़िस्म जा माण्हू अहिड़ा आहिनि। वरी भितर हिकिड़ो वॾो खणी वज़नी उहो पाणी में उछलाईं त चई, हिकिड़े क़िस्म जा माण्हू जेके आहिनि अहिड़ा आहिनि जेके गहराई में वञी उन ॻाल्हि जो निचोड़ कढी हक़ीक़त ते पहुचंदा आहिनि। माना असांजे माशरे में उनखे ॿुधायो भिटाई सरकार त असांजे माशरे में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू आहिनि। हिकु सिर्फ़ु ॿुधण वारा, ऐं उन ॿुधण वारे ते माना अमल कंदा अहिड़े तरीक़े सां जाॾो हुजे जंहिं ॻाल्हि कई उनजे कढ। ऐं ॿिया माण्हू अहिड़ा आहिनि जेके गहराई में ॻाल्हि जे वेंदा आहिनि ऐं गहराई ताईं पहुची उन ॻाल्हि जो निचोड़ कढी मक़सदु कढी ईंदा आहिनि। जॾहिं त सियाणनि चयो आहे त अखियुनि ॾिठी बि वीचार कजे। मुंहिंजो वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो। मुंहिंजो फेसबुक पेज शहज़ाद उमरानी ऑफिशियल खे फॉलो करे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। अल्लाह निगहबान।